अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ इशू में भलीकार माया राजा अल्ताफ़ तव्हां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त मखदूम बिलावल भरिसां रोड हादसो थियो आहे। हादसे जे नतीजे में 15 खां वधीक माण्हू जेके आहिनि ज़ख़्मी थी पिया आहिनि। तव्हांखे हिते ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त दादू भरिसां मखदूम बिलावल थाणे जी हद में डोम वैन कल्टी थी आहे। ॿारनि औरतुनि समेत 15 ॼणनि खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल दादू मुंतक़िल कयो पियो वञे। जामशोरे खां मेयर शादी तक़रीब में वञी रहिया हुआ त हीउ हादसो पेश आयो आहे। इन हवाले सां हिनमहिल राब्तो कयो आहे असां पंहिंजे रिपोर्टर दानिश खुश्क सां। जी दानिश, असांखे आगाह कजो त इहो हादसो कीअं पेश आयो ऐं हिनमहिल जेके ज़ख़्मी आहिनि उन्हनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जी बिल्कुल अल्ताफ़, दादू भरिसां मखदूम बिलावल वटि हादसो पेश आयो जंहिंमें डोम वैन जेका आहे उहा तेज़ रफ़्तारी सबबि कल्टी थी आहे, जंहिं सबबि 15 खां वधीक जेके औरतूं ऐं मासूम ॿारड़ा जेके सवार हुआ उहे ज़ख़्मी थिया आहिनि। ज़ख़्मियुनि में कलसूम, शुमैला, कासिम, अमीर, बशीर अहमद, सदाम हुसैन पाई ऐं ॿिया ॿुधाया पिया वञनि। जेके 15 खां वधीक माण्हू जेके आहिनि उहे ज़ख़्मी थिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे मुख़्तलिफ़ सवारियुनि ज़रिए पुलिस उते पहुती आहे, रेस्क्यू करे पई। जेके ज़ख़्मी आहिनि और ॿारड़ा उन्हनि खे सिविल अस्पताल दादू फौरी तौर पहुचाए पियो वञे, जिते ॿिनि औरतुनि जी जेका हालत आहे उहा नाज़ुक ॿुधाई पई वञे, जिन्हनि खे दादू खां नवाबशाह रेफर कयो पियो वञे। इहा मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त ही जामशोरे जा पाही ज़ात जा जेके ॿुधाया पिया वञनि रहवासी हुआ, जेके जामशोरे खां मेयर शादी तक़रीब में वञी रहिया हुआ। तेज़ रफ़्तारी सबबि इंडस हाईवे लॻ मखदूम बिलावल थाणे जी हद में ही हादसो पेश आयो आहे, जंहिंमें 15 खां वधीक जेके मासूम औरतूं ऐं मासूम ॿारड़ा ऐं औरतूं जेके सवार हुयूं उहे ज़ख़्मी थियूं आहिनि। हिन वक़्तु जेके ज़ख़्मी आहिनि उन्हनि खे तिबी इमदाद जे लाइ फौरन मुख़्तलिफ़ सवारियुनि ज़रिए पुलिस ऐं जेको रेस्क्यू अमलो आहे उहो उन्हनि खे ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल पे पहुचाए पियो वञे। उन ज़ख़्मियुनि खे जेको आंदो पियो वञे उहो सिलसिलो पिणु जारी आहे। ही ज़ख़्मी जेके आहिनि इहे पाई आहिनि ज़ात जा, जेके जामशोरे जा रहवासी ॿुधाया पिया वञनि, जेके जामशोरे खां मेयर शादी तक़रीब में वञी रहिया हुआ त हादसो पेश आयो आहे। जी अल्ताफ़, वॾी महिरबानी दानिश, तव्हां असांखे आगाह कयो। नाज़रीन, तव्हांखे हिते ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त जामशोरे जा रहवासी आहिनि जेके ज़ात जा पिया आहिनि, उन्हनि सां हादसो पेश आयो आहे। हादसे जे नतीजे में 15 खां वधीक मासूम ॿार ऐं औरतूं जेके आहिनि उहे सख़्तु ज़ख़्मी थी पियूं आहिनि, जिन खे सिविल अस्पताल दादू मुंतक़िल कयो पियो वञे।